सिंध ऑनलाइन स्कूल क्लास छहों मज़मून रियाज़ी बाब चौथों सबक अठों मश्क 4.2 एक्सरसाइज 4.3 ॾोहिटुनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार मां आहियां नाना आबिद। अचो त असां मश्क 4.3 करे पूरनि अददनि जे कट जे बारे में पंहिंजे मालूमात खे पुख्तो कयूं। एक्सरसाइज 4.3 फाइंड द डिफरेंस यूज़िंग नंबर लाइन यानी अददी लीक खे इस्तेमाल करे तफ़ावत लहो। कंदासीं पहिरियों सुवाल +6 ऐं +4 जो तफ़ावत। शुरू कंदासीं मिलियल अददनि खे नंबर लाइन ते ॾेखारण लाइ। पहिरियों जेको अदद आहे उहो असां वटि +6 आहे, उनखे असां अददी लीक ते ॾेखारींदासीं हिन तरीक़े सां। इहो असांजो आहे +6 ऐं ॿियो अदद जेको आहे असां वटि आहे +4 जंहिंखे असां अददी लीक ते ॾेखारींदासीं हिन तरीक़े सां। इहो असांजो आहे +4। हाणे असांखे ख़बर आहे त छा करिणो आहे, असांखे कट करिणो आहे। कट जे करे छा थींदो, जो जेको ॿियो अदद आहे +4 उन जो डायरेक्शन यानी तरफ़ बदिलजी वेंदो। उहो जॾहिं तरफ़ हुनजो बदिलजंदो उहो छा थी वेंदो, जो बजाए ॿुड़ीअ खां चइनि जे वञण जे उहो वेंदो चइनि खां ॿुड़ीअ जे तरफ़। ऐं हुनखे छो असांखे हिनखे ॿुड़ीअ ते रखिणो आहे, उनजे करे असां छा कंदासीं, उनखे असां शुरू कंदासीं ॿुड़ीअ खां चइनि जे तरफ़। हीअ असांजो ख़तमु थी वियो ऐं जाते असांजो ही ठही वियो -4 जे पासे हलियो वियो। हाणे असांखे छा करिणो आहे, जो हिन खे ऐं हिन अदद खे पाण में जोड़ करिणो आहे। सोचो त असां ॿी अददी लीक ते ॿई ठाहियूं। असां पहिरीं जेको आहे उहो कंदासीं +6, उन खां पोइ जेको आहे 4 आहे उनखे असां खणी ईंदासीं, हीउ जेको छेड़ो आहे उनखे असां रखंदासीं हिते। उनजे करे असां हितां खां जेको आहे हिनखे खणी ईंदासीं 4, अचंदासीं हिते। उनजे करे ही थी वियो असांजो 4 वापसि थी वियो। पहिरीं हिन पासे वियासीं, पोइ हिन पासे वियासीं। उनजे करे जेको आहे असां पहुतासीं 2 ते ऐं असांजो जवाबु आयो 2। अॻियों सवाल था कयूं टियों -9 -3। साॻे तरीक़े सां शुरू कंदासीं। अददी लीक ते असां पहिरीं -9 ठाहींदासीं। उन खां पोइ हाणे असांखे ख़बर आहे त -3 जेको आहे उहो हिते वेंदो। उनजे करे असां ही -3 हिते मां ठाहे थो छॾियां। उन खां पोइ छा थींदो, जो -9 -3 कयासीं, हाणे -3 जे साम्हूं ई माइनस साइन सां आहे। उनजे करे हिन जो डायरेक्शन जेको आहे उहो बदिलजी वेंदो, हिन पासे थी वेंदो। हिन जो डायरेक्शन हिन पासे थी वेंदो। उनजे करे छा थींदो, जो असां जॾहिं हिनखे मिलाईंदासीं, हिनखे जेको आहे असां बजाए 0 जे हिन छेड़े खे हिन जे तीर जे मुंहं सां मिलाईंदासीं। त छा थी वेंदो असां वटि, जो जॾहिं असां हिते मिलायो असां पहुचंदासीं हिते। जवाबु ईंदो असां वटि -6। हिन जो जवाबु थियो -6। अॻियों असां कंदासीं सवाल नंबर 5। इनखे बि साॻी तरह सां अददी लीक ते +9 ऐं -2 ॾेखारींदासीं। हिते असां ॾेखारियो +9 ऐं -2। हाणे असांखे -2 जो तरफ़ चेंज करिणो आहे, छो त इन जे अॻियां माइनस जी साइन आहे। उनजे करे तरफ़ चेंज करे या मटाए असां हिनखे हीअं करे छॾींदासीं। हिन जो तरफ़ हेॾां थी वेंदो, ही सही हेॾां कटिजी हेॾां हलियो वेंदो। उन खां पोइ असांखे छा करिणो आहे, जो हिन छेड़े खे हिन छेड़े सां मिलाइणो आहे। यानी असां जेको आहे उहो हिनखे खणी वेंदासीं हितां खां हेॾे। उनजो छा असां वटि थियो, ही थियो +9 ऐं -2 जेको आहे उहो असां वटि अची वियो 11। असां 11 ते पहुचियासीं। हिन जो जवाबु थियो असां वटि 11। सवाल नंबर 2 सबट्रैक्ट यानी कट कयो +6 फ्रॉम -10। +6 कट कयो -10 मां। सो इहो थोरो ख़्यालु कजो त छा मां छा थो कट थिए। हीअ जेको आहे उहो असां वटि मिन्यूएंड आहे ऐं ही सबट्राहेंड आहे। यानी 10 कटजंदड़ आहे, यानी जंहिंमां कटिजे थो, ऐं 6 कटींदड़ आहे, यानी जेको कटिजे थो। सभिनी खां पहिरीं अचो त हिनखे असां मैथमेटिकल फॉर्म में यानी हिसाबनि वारे फॉर्म में लिखूं, लफ़्ज़ी फॉर्म आहे। सो असां लिखी छॾियो हिते
-10 माइनस +6। हाणे असांखे छा करिणो आहे, जो असांखे हीअ निशानी मटाए बत्ती करणी आहे यानी प्लस करिणो आहे, ऐं जेको सबट्राहेंड आहे, जेको कटींदड़ आहे, उन खे असां उबतड़ कंदा आहियूं, उनजो अपोज़िट कंदा आहियूं। सो हाणे छा कंदासीं, हुनखे असां लिखंदासीं, असांखे मिलंदो हीअ त ईअं रहंदो असां वटि, जेको मिन एंड आहे, निशानी असांजी मटिजी वेंदी, ऐं उन खां पोइ जेको आहे ब्रैकेट में जेको आहे हुनजो अपोज़िट अची वेंदो, यानी -6 थींदो। अॻियां असांजो कमु सवलो आहे, असांखे ॿिन्ही जो जेको आहे मॉड्यूलस कढणो आहे, यानी मुतलिक मुल कढणो आहे, ऐं उन्हनि मुतलिक मुलनि खे पाण में जोड़णो आहे, छो त हिते असां वटि जोड़ जो निशान अची वियो आहे। हाणे मुतलिक मुलनि खे असां पाण में जोड़ियो, हिन जो जवाबु आयो असां वटि 16। उन खां पोइ असां 16 लिखियो, असांखे निशानी लॻाइणी आहे, निशानी लॻाइणी आहे हीअ जेका ॿिन्ही जी आहे कॉमन निशानी, ऐं हीअ असांजो थी वियो आंसर। अॻियो सवाल था कयूं 5, यानी +14 माइनस -6। सभिनी खां पहिरीं असां निशानी मटाईंदासीं, यानी हिनखे मटाईंदासीं ऐं हिनखे अपोज़िट कंदासीं। इहो असांजो पहिरियों जेको आहे तरीक़ो हूंदो आहे। उनखे करण लाइ असां छा थींदो, हीअ त असां +14 त एज़ इट रहंदो, जीअं हूंदो आहे उअं ई, निशानी असांजी मटिजी वई, ऐं -6 जो अपोज़िट जेको आहे उहो +6 थी वियो। हाणे हिननि ॿिन्ही अददनि जो निशान साॻियो आहे, उनजे करे असां छा कंदासीं, हिननि ॿिन्ही खे जोड़ कंदासीं मुतलिक मुल कढी। सो मुतलिक मुल कढूं था, +14 हिन जो आहे असां 14, ऐं +6 जो मॉड्यूलस आहे 6। 14 + 6 बराबर आहे 20 जे। 20 लिखी असां हाणे 20 जे साम्हूं निशानी ईंदासीं, जेका हिननि जी कॉमन निशानी आहे प्लस। इहो असांजो थी वेंदो जवाबु। टियों सवाल असां कयूं था 6, -9 फ्रॉम -6, यानी -6 मां कटणो आहे असांखे -9। साॻी तरह असां छा कंदासीं, निशानी मटाइबी, हिनखे प्लस कबो, हिन जो अपोज़िट कबो। उहो करण लाइ असांखे छा मिलंदो, हीअ थींदो असां वटि -6, हिते निशान थी वेंदी प्लस, ऐं -9 जो अपोज़िट थींदो +9। हाणे असां हिननि ॿिन्ही खे जोड़ करिणो आहे। हाणे ॿिन्ही में असां ॾिसूं त हिन में निशानी जेका आहे ॿिन्ही जी अलॻि अलॻि आहे, उनजे करे असां छा कंदासीं, त मुतलिक मुलनि जो तफ़ावत कढिबो। तो सभिनी खां पहिरीं त मुतलिक मुल कढंदासीं। -6 जो एब्सोल्यूट वैल्यू थींदी 6, +9 जी एब्सोल्यूट वैल्यू थींदी 9। हाणे छा कंदासीं, जो असां हिन जो तफ़ावत कंदासीं, यानी कंदासीं 9 - 6, वॾे मां नंढो, जवाबु ईंदो असां वटि 3। सो असां वटि 3 अची वियो। हाणे ॾिसंदासीं त वॾो कहिड़ो आहे, प्लस वारो वॾो आहे या माइनस वारो वॾो आहे। प्लस वारो 9 आहे, माइनस वारो असां वटि आहे 6, छो त प्लस वारो वॾो आहे, उनजे करे असां निशानी लॻाईंदासीं प्लस वारे जी। हीअ असांजो थी वेंदो आंसर। सॉल्व द फॉलोइंग, हेठियां हल कयो। शुरू कयूं था असां ॿिए नंबर खां। साॻिए तरीक़े सां बिल्कुलु कंदासीं जीअं असां हाणे ॾिसी चुका आहियूं, यानी असां -30 -25, सभिनी खां पहिरीं हिन जी निशानी बदिलजंदी, हिन जो अपोज़िट थींदो, ऐं असांखे मिलंदो -30 प्लस अपोज़िट थींदो +25। ॿिन्ही जी निशानियूं अलॻि अलॻि आहिनि, उनजे करे असां मुतलिक मुलनि जो तफ़ावत कढंदासीं। सभिनी खां पहिरीं मुतलिक मुल अचो त कढूं। -30 जो मुतलिक मुल थींदो असां वटि 30, ऐं +25 जो एब्सोल्यूट वैल्यू थींदी 25। ॿिन्ही जा निशानियूं अलॻि आहिनि, उनजे करे असां कढंदासीं तफ़ावत, ईंदो 5। आंसर ईंदो 5, पर निशानी हुनजी ईंदी जेका वॾे अदद वारी आहे। वॾो हिन में छा आहे, 30 वॾो आहे, उनजे करे हिन ते निशानी असां वटि ईंदी माइनस वारी। हीअ असांजो थींदो जवाबु। ॿियो सवाल कंदासीं 7 नंबर। हिन में मां थोरो तकड़ में कंदुसि, सो ॾिसंदा वञिजो त मां छा पियो थो कयां।
-29 माइनस +17 असांखे ही आहे निशानी, ही अपोज़िट, असांखे मिलंदो हिन मां -29 प्लस -17 -29 जो मॉड्यूलस थींदो असां वटि 29 -17 जो मॉड्यूलस थींदो असां वटि 17। निशानियूं ॿई साॻियूं आहिनि उन जे करे असां जोड़ कंदासीं। जवाब थींदो 46 ऐं निशानी थी वेंदी असां वटि माइनस। अॻियो सवाल कंदासीं असां, सवाल नंबर 8। इन में असां वटि छा आहे, ॾिनल -20 प्लस -30। छा कंदासीं, सभिनी खां पहिरीं असां साॻे तरीक़े सां निशानी चेंज कंदासीं, हिनखे अपोज़िट कंदासीं। न, हिते त गड़बड़ आहे, हिते असां माइनस थोरी आहे, हिते त असां प्लस आहे, प्लस थोरी निशानी चेंज थींदी आहे। इहा मूं तव्हांखे ट्रिक कई। हिनखे असां सओं सिधो असां कंदासीं, जेको आहे हिनजो मुतलिक मुल्ह कढी ऐं हिननि खे जोड़ कंदासीं। ॿिन्ही निशानी छो त साॻी आहे, उनजे करे जोड़ थींदो। -20 जो एब्सोल्यूट वैल्यू थींदो 20, -30 जी एब्सोल्यूट वैल्यू थींदी 30। ॿिन्ही जी निशानी साॻी आहे, उनजे करे थींदा जोड़ 50। हाणे हिनखे ॾींदासीं असां निशानी, हिननि ॿिन्ही जी जेका कॉमन निशानी आहे उहा -50। सो हिते ख़्यालु कजो त हिते जेको आहे तव्हांखे ट्रिक कई वई आहे। ॿियनि में माइनस आहे, ॾिसो सभिनी में माइनस आहे, पर आख़िरी ॿियनि सवालनि में प्लस आहे। सो इहो ज़रूरु ख़्यालु कजो त माइनस आहे या प्लस आहे। उमेद तव्हांखे इहे सभु सवाल सवला लॻा हूंदा ऐं बाक़ी सवाल तव्हां पाण आसानी सां करे वेंदो। नाना आबिद खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।